रोहिणी में मक़तूल प्रोफेसर अजमल सावंत जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ JWC जे सर ते ॿेड़ी चौक खां मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि शौकत नूनारी, मक़तूल जो भाउ डॉक्टर तारिक सावंत ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। रैली खे ख़िताब कंदे अॻवाननि जो चवणु हो त 43 ॾींहं गुज़रण बावजूदि मक़तूल जा कातिल गिरफ़्तार न कया विया आहिनि। मामले जो नोटिस वठी जल्द खां जल्द कातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। देहरकी में पाक फौज की हिमायत में रीतिवासी गौस बख्श जत रजब चाचड़ ॿियनि जी अॻवानी में टेलीफोन एक्सचेंज का पाकिस्तान चौक ताईं रैली कढी पाक फौज की हिमायत में नारेबाज़ी कई वई। अॻवाननि 9 मई सान्ही के जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो। ठुल में खुराक खाते पारां कणक ख़रीदारी की मद में करोड़े रुपयनि की करप्शन जो इंकशाफ थियो आहे। ज़रियनि मूजिब फूड इंचार्ज ज़ेब मक्सी करप्शन लिकाइण ख़ातिर कणक में मिट्टीअ जी मिलावट करण लगो आहे। शहरिन खुराक खाते के सूबाई वज़ीर समेत आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त कणक ख़रीदारी की मद में कयल करप्शन जो नोटिस वठी फूड इंचार्ज ज़ेब मक्सी ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। रोहिणी में पुलिस की नाजायज़नि ख़िलाफ़ शहरी सरापा एहतजाज पिणल आहिनि। एहतजाज कंदड़ मखदूम गुलाम रसूल, सरदार यासीन मंगी ऐं ॿियनि जो चवणु हो त रोहिणी पुलिस मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाई करण बदिरां पोरियत इशफाक भट्टी खे गिरफ़्तार करे मंशियात जो कूड़ो केस दाख़िल कयो आहे, जंहिंजी हू मज़म्मत कनि था। SSP सखर मामले जो नोटिस वठी नाअहल पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे ठुल जे प्रेमी जोड़े माइटनि मां ख़तरो ज़ाहिर कंदे तहफ़्फ़ुज़ जो मुतालबो कयो आहे। कोयटा जी अदालत में प्यार जो परणो कंदड़ आसमा दायो ऐं गुलाम सरवर बुर्ड़ो जो चवणु आहे त प्यार जे परणे खां पोइ नारी जा माइट जान जा वेरी बणिजी विया आहिनि। खुदारा मामले जो नोटिस वठी तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। कराची में मलीर जे डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जे रवैये ख़िलाफ़ सिंध बार काउंसिल जे सर ते मलीर बार एसोसिएशन जे सदर राव ज़ाहिद ऐं हफ़ीज़ बलोच तरफ़ां अदालती कार्रवाइनि जो बाइकॉट करे एहतजाज कयो वियो। वकील अॻवाननि जो चवणु हो त जेसिताईं डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज खे हटायो न वेंदो तेसिताईं एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। कोटेजी में टाउन कमेटी में करप्शन सबब शहर अनेक मसइलनि जे वर चढ़ी वियो। टाउन ऑफिसर ताज सोहो जी करप्शन सबब कुंभ शहर जी बेनज़ीर कॉलोनी, पब्लिक पार्क, सरकारी अस्पताल समेत मुख़्तलिफ़ मोहल्लनि में गंदगीअ जा ढेर लॻल आहिनि, जंहिं सबब रहवासी सख़्त परेशान आहिनि। इलाइक़े वासियुनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त करप्शन कंदड़ टाउन ऑफिसर ख़िलाफ़ कार्रवाई करे शहर में सफ़ाई जो निज़ाम दुरुस्त कयो वञे। दौड़ में दारोगे जी गैर कानूनी मुक़ररी ख़िलाफ़ इरीगेशन वर्कर्स यूनियन नुसरत डिवीज़न नवाबशाह तरफ़ां सदर इमाम बख्श सियाल, मोहम्मद उस्मान डाहरी ऐं ॿियनि हथनि में शीटूं खणी एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। रैली मौजूदु अॻवाननि आबपाशी जे सेक्रेटरी खां मुतालबो कयो त दारोगे जी गैर कानूनी मुक़ररी जो नोटिस वठी संदन जाइज़ मसइला हल कया वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। सकरन में दावत इस्लामी पारां कलमी शरीफ़ जी फ़ज़ीलत जे मौज़ू ते इज्तिमा मुनक़िद कयो वियो, जंहिं में मुख़्तलिफ़ मकतबा फ़िक्र जे माण्हुनि समेत मज़हबी शख़्सियतुनि शिरकत कई। उन मौक़े ते अलामा आशिक़ुल मदनी बयान कंदे चयो त कलमो शरीफ़ ईमान जो जुज़ आहे। इज्तिमा में हाजी रफ़ीक ख़ानज़ादा, साबिर नक्शबंदी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। तलहार जी वार्ड नंबर 6 में 8 महीननि खां पीअण जो पाणी फ़राहम न करण ख़िलाफ़ शहरिन फ़कीर अहमद ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त पब्लिक हेल्थ ऐं टाउन इंतज़ामिया 8 महीननि खां पीअण जो पाणी फ़राहम न कयो आहे, जंहिं सबब हू सख़्त परेशान आहिनि। खुदारा मामले जो नोटिस वठी फौरी तौर पीअण जो पाणी फ़राहम करे इंसाफ़ कयो वञे। गंबट भरसा रानीपुर में गैस जी हथरादू लोड शेडिंग ख़िलाफ़ वॉइस ऑफ रानीपुर पारां अलामती बुख हड़ताल कई वई। उन मौक़े ते अॻवाननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी फौरी तौर गैस जी लोड शेडिंग ख़त्म कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जारी रखियो वेंदो। दड़ो भरसा ॻोठ लाखा मेमण में गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल लाखा में 5 क्लास पास कंदड़ शागिर्दनि जे मान में अलविदाई तक़रीब थी गुज़री, जंहिं में स्कूल जे उस्तादनि ऐं ॻोठाणनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते उस्ताद इशफाक अहमद मेमण, अज़ीज़ अहमद मेमण तरफ़ां 20 शागिर्दनि खे सर्टिफिकेट ऐं शील्ड ॾिनियूं वयूं। मीरवा गोचाणी वेझो ॻोठ सैयद अली नवाज़ शाहवासी पोरियत 50 साला भावलो वल्द वीरम कोल्ही घरू परेशानियुनि खां तंग थी आपघात करे छॾियो। इतला ते हद जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल कयो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो। टंडो आदम में बदअमनी ते ज़ाब्तो न आयो। अणॼातल हथियारबंद नौजवान जुनैद खां मोबाइल फुर करण जी कोशिश कई। मुज़ाहिमत ते हथियारबंदनि मथसि फायरिंग करे खेसि ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मी नौजवान खे टंडो आदम आंदो वियो, जिते तिबी इमदाद खां पोइ
हैदराबाद सिविल अस्पताल मुंतकिल कर वियो। गंबट में धरती धरणी तहरीक जो चेयरमैन कादिर चांडियो मथा कातलाने हमले खिलाफ धरती धरणी तहरीक जे सदर फकीर गोहर चांडियो सिंध यूनाइटेड पार्टी जे सदर खादिम हुसैन रतड़ जी अगवानी में प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। एहतजाज कंदड़ आई सिंध खां मुतालबो कयो त हमलो कंदड़नि खिलाफ कार्रवाई करे इंसाफ कयो वञे। खैरपुर में शहीद प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सिविल सोसाइटी समाजी तंज़ीमुनि ऐं सहाफ़ियुनि पारां शौकत नुनारी शहीद प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत जो भाउ डॉक्टर तारिक रिंद शाइस्ता बलोच ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। रैली में मौजूद अॻवाननि प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो आहे। झंडोमरी में नसीर केनाल मां निकिरंदड़ टंडो सूमरो टू शाख जे आबादगारनि बाक़ी कालरो इनायत कालरो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त चइनि महीननि खां पोछड़ी में पाणी जी खोट सबबि संदनि ज़मीनूं सुकी तबाह थी वयूं आहिनि। मामले जो नोटिस वठी पाणी फराहम कयो वञे। डोगरी में उत्तर सिंध जी अवाम खे रेलगाॾियुनि जे सफ़र खां महरूम करण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि कामरेड अज़ीज़ प्रोही दोदो देशी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी धरणो हंयो वियो। एहतजाज कंदड़ अॻवाननि पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी फौरी तौर उत्तर सिंध में रेलगाॾियूं हलायूं वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। डोगरी में मुड़िस जी ज़्यादती ऐं तशद्दुद ख़िलाफ़ मोहन जे दड़ेवासी नूरजहान ख़ातून संदसि पीउ ग़ुलाम मोहम्मद मेमण सां गॾु एहतजाज कंदे चयो त औलाद न थियण ते संदसि मुड़िस शफ़ीकुर रहमान कोरी उन जी वालदा ज़हनी ऐं जिस्मानी तशद्दुद कंदा रहनि था। आवाज़ उथारण ते खैन मोतमार धमकियूं ॾिनियूं पयूं वञनि। मामले जो नोटिस वठी तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। वाही बांदी में सेशन जज दादू छापो हणी 4 ॾींहनि खां वाही बांदी थाणे ते बांदी बणायल 3 ॼणनि न्याज़ खोखर इरशाद खोखर ऐं उमरदीन खे आज़ाद कराए छॾियो। SHO ऐं वॾे मुंशी खे सुभाणे सेशन कोर्ट में पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो।